मौजूद आहियां तलकट गुलाम हैदर यूसी नज़रपुर में। हिन वक्त हिते सारियुनि जा लाभार आम जाम शुरू थी विया आहिनि। कल्ह बरसाति पई आहे मातली में, ॾिसो तव्हां हू साम्हूं बि ॾिसो पिया हिकिड़ो थ्रेशर हले पियो ऐं हीअ बि थ्रेशर हले पियो ऐं हिन पोयां बि हिकिड़ो थ्रेशर हले पियो, यानी हिन एरिया में 3 थ्रेशर हलनि पिया। तव्हां पोयां बि ॾिसो हू बि थ्रेशर हले पियो, हीअ बि हले पियो ऐं हू बि हले पियो ऐं हिन पासे थ्रेशर अची बि जाम विया आहिनि। हीअ असांजो मातली जो एरियो आहे ऐं बाईपास ते बीठो आहियां ऐं सारियूं तव्हांखे ॾेखारियां। हीअ सारियूं लाज़मी या त सैलाब वारी बनी जूं आयूं आहिनि जंहिंमें पाणी बीठल हूंदो, छो त साओ आहे, अन बञा साओ आहे, हिन खे सुकाइनि पिया ऐं आम जाम हाणे लाभार हिते शुरू थी विया आहिनि। हीअ फुलेली केनाल जे कप ते जेका बनी आहे उन बनी ते जेको आहे सो सारियूं थींदो। हिन पां हिकिड़ो ज़मीदार बि बीठो आहे सैफुल्ला कीरियो, असीं उन सां बि मिलंदासीं ऐं उहो परियां खां ॾिसण में बि अचे पियो। उन दोस्त सां मिलूं था, उन खां पुछूं था ऐं घोड़ आहे जेको सारियुनि जो उहो बि तव्हांखे जेको आहे डिस्टर्ब कंदो हूंदो। पलाल हिते जेको आहे ताता विकामी वेंदो हूंदो आहे। सारियुनि जो अघु जे हिसाब सां ॾिठो वञे त मूंखे जेको कल्ह रिपोर्ट मिली त 3100 रुपया सारियुनि जो अघु हले पियो ऐं असांजो प्यारो दोस्त आहे सैफुल्ला, उन सां मिलूं था। भाई जान अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियो? ठीकु है। किथे शइ तव्हांजो आहे? पंहिंजो पियो हले। छा आहे पोज़ीशन सारियुनि जे हिसाब सां? फर्स्ट क्लास आहे। भला ही आगाटी लथी आहे, तव्हां माना ही शायदि मशीन ते रेज कयो हूंदो या वेरूं कयूं हूंदियूं? टालन में लॻराए जेको हिते खणी पिया अचूं। अच्छा, थ्रेशर लॻाए डायरेक्ट कारखाने। पोइ ही तव्हां बाईपास रोड ते बीठा आहियो पीके होटल जे साम्हूं। छा तव्हां हुते बनीन में घस कोन्हे या पाणी? बिल्कुलु पाणी गोॾे हेॾो पाणी आहे। ऐं तव्हां जेको ठां अचां पियो, मूं ॾिठो तव्हां जेको रोड बि ॿुॾो पियो आहे, मुंहिंजी बाइक ॿुॾी वई ऐं टंडे मां आयुसि पियो। सो साईं सारियुनि जो केतिरो लाभारो थी वियो हूंदो को अंदाज़ो? तक़रीबन असांजे 25 खां 30 एकड़ 25 खां 30 एकड़ तव्हां कढी आहियो। छा रेट मिले पियो? रेट फ़िलहाल जेको आहे 3100 रुपये आहे। 3100 रुपया तव्हां माना सेल करण लाइ आहियो। हिन खां पहिरें जेका टाली वई आहे उहा तक़रीबन 250 मण जी वई आहे, उन जो रेट विझो 2900 रुपये। छा एवरेज अचे पियो? एवरेज 105 मण 110 मण 105 मण 110 मण। ॿिज कहिड़ो आहे का ख़बर छा? 123 डायमंड 123 माशाल्लाह। साईं 105 मण ॿुधाइनि पिया। सैफुल्ला भाई कीरिया आहिनि ऐं कीरियो ज़ात जा आहिनि ऐं आज़म कीरियो ऐं ही मुंहिंजा दोस्त आहिनि असांजा ऐं सम्झो त राजभागी जा माण्हू आहिनि। 105 मण एकड़ लहे पियो ऐं पहिरीं जेको 2900 रुपया अघु, हिन वक़्तु 3100 3000 रुपया सारियुनि जो अघु वञे पियो। निज़ामुद्दीन जक्सी, दे फ़तेहबाग, तेलकोट गुलाम हैदर, ज़िलो टनोमाबाद, मोहम्मद ख़ान। हिन वक़्तु मौजूदु आहियां बाईपास मातली यूसी नज़रपुर। अल्लाह ख़ुशि रखे।